सामू वाला था वही रहो जोड़ी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह तवासा वक्त वारा हूँ जो अज ईद जे हिन बाबरकत दिहाड़न में पंहिंजे महबूब मुर्शिद जो दीदार नसीब थियो आहे। चओ न सुभान अल्लाह। ईदुन जे अंदर ईद आहे, वरी चओ सुभान अल्लाह। यार जो दीदार हुजे त फ़कीरन जे लाइ ईद में ईद थी वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह हर महीने जी 12 शरीफ जी रात हिन आस्ताना आलिया करमपुर शरीफ दादो में अजीम आलीशान रूहानी कुरानी महफिल थींदी आहे, जंहिंमें तव्हां असां ईंदा आहियूं, पंहिंजे कटल कल्ब जे खे मुनव्वर कराईंदा आहियूं, साईंजन जे दीदार गुफ्तार सां पंहिंजे ईमान खे ताज़ो कराईंदा आहियूं। अज बि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल सां तव्हां असां उन पुरनूर तकरीब में शामिल आहियूं। अज जी हीअ पुरनूर तकरीब जो जी निस्बत पीर तरीक़त रहबर शरीयत हजरत किबला साईं पीर मोहम्मद हसनुल्लाह इलाही करमी नक्शबंदी कादरी दरबार आलिया करमपुर शरीफ दादू वारन जे ज़ौजाए मोहतरमा जे सालाने उर्स मुबारक सां निस्बत आहे। अल्लाह जी सालिहा बानी जे उर्स मुबारक में शरीक आहियूं, पंहिंजे मुर्शिद मुरबी जो दीदार करे रहिया आहियूं। अल्लाह जी रहमत वसी रही आहे। चओ सुभान अल्लाह। हिन पुरनूर तकरीब जे खिताब जे हिन पुरनूर तकरीब जी शुरुआत अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत सां कराईंदासीं। कुरान मजीद जे तिलावत जे लाइ आऊं अर्ज़ रखंदुसि हाफ़िज़ गुल मोहम्मद पहोड़ जी ख़िदमत में पाण ईंदा ऐं रुकू पढ़ी करे हिन बाबरकत महफ़िल जो आगाज़ करण फरमाईंदा। हाफ़िज़ गुल मोहम्मद पहोड़ साहब। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या इस्ताईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस्साबिरीन الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون أولئك عليهم صلوات من ربهم ورحمة وأولئك هم المهتدون
मुहतदून। सदक़ल्लाहुल अज़ीम। सभई चओ न सुभान अल्लाह, वरी बि चओ सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां असांजे साम्हूं हिन बाबरकत महफ़िल जो आगाज़ अल्लाह जे पाक कलाम जी तिलावत सां थी चुको आहे। हिन वक़्तु नाज़ शरीफ़ जे लाइ आउं अर्ज़ रखंदुसि फ़क़ीर माशूक़ अली करमी जी ख़िदमत में बिराए महिरबानी करे नाज़ शरीफ़ जो नज़रानो पेश कंदा। ख़लीफ़ा हाजी महमूद ऐं मोहम्मद हुसैन जी ख़िदमत में अर्ज़ आहे त उहे बि स्टेज जे क़रीब अचनि। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चंद्र सितारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। चंद्र सितारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो। चंद्र सितारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो। अवल मुझो महबूब हुयो। अवल मुझो महबूब हुयो। पीर पैगंबर पोए थिया अवल मुझो महबूब हुयो। चंद्र सितारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो। जेतरी जमायत आहे एतरी सुभान अल्लाह न आहे। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। इंशाअल्लाह मुर्शिदन जो दीदार आहे, गर्मी ख़त्म थी वेंदी। चओ सुभान अल्लाह। लोह कलम कायनात न हुई मिड़ई मखलूकात न हुई। लोह कलम कायनात न हुई मिड़ई मखलूकात न हुई। लोह कलम कायनात न हुई मिड़ई मखलूकात न हुई। जिब्राइल पारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो। जिब्राइल पारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो। अवल मुझो महबूब हुयो। अवल मुझो महबूब हुयो। चंद्र सितारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो। चओ सुभान अल्लाह। जन्नत जहन्नम नाम न हो कोई किताब कलाम न हो। जन्नत जहन्नम नाम न हो कोई किताब कलाम न हो। जन्नत जहन्नम नाम न हो कोई किताब कलाम न हो। टी हसी बारा पोए थिया टी हसी बारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो। टी हसी बारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो। अवल मुझो महबूब हुयो। अवल मुझो महबूब हुयो। चंद्र सितारा पोए थिया अवल मुझो महबूब हुयो। चो सुभान अल्लाह। होर मलाइका अर्श नहा गुल फुल मेवा फर्श नहा। होर मलाइका अर्श नहा गुल फुल मेवा फर्श नहा। होर मलाइका अर्श नहा गुल फुल मेवा फर्श नहा। वणब वीचारा पोए थिया
वणंब वीचारा पोइ थिया वणंब वीचारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो वणंब वीचारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो अवल मुंहिंजो महबूब हुयो अवल मुंहिंजो महबूब हुयो चंड सितारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो बादल ई बरसात न हुई इहो न हो का रात न हुई बादल ई बरसात न हुई इहो न हो का रात न हुई बादल ई बरसात न हुई इहो न हो का रात न हुई ककर बुकारा पोइ थिया ककर बुकारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो ककर बुकारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो अवल मुंहिंजो महबूब हुयो अवल मुंहिंजो महबूब हुयो चंड सितारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो चओ सुभान अल्लाह मके मदीने वारी जा परवर खे या प्यारी जाए मके मदीने वारी जा परवर खे या प्यारी जा सहनब सारा पोइ थिया सहनब सारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो सहनब सारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो अवल मुंहिंजो महबूब हुयो अवल मुंहिंजो महबूब हुयो चंड सितारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो चओ सुभान अल्लाह डोह न हो को सवाब न हो तकदर कंहिंजो ताब न हो डोह न हो को सवाब न हो तकदर कंहिंजो ताब न हो समुंड बि सारा पोइ थिया समुंड बि सारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो समुंड बि सारा पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो अवल मुंहिंजो महबूब हुयो अवल मुंहिंजो महबूब हुयो पीर पैगंबर पोइ थिया अवल मुंहिंजो महबूब हुयो सभई चओ न सुभान अल्लाह मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जी नात हुजे दिलबर सोने जो दीदार हुजे तव्हां ख़ामोश हुजो चओ सुभान अल्लाह इहो या फ़कीर माशूक अली करमी जंहिं तव्हां असांजे साम्हूं नाज़ शरीफ़ जो नज़रानो पेश कयो हिन वक़्तु आउं नाज़ शरीफ़ जे लाइ अर्ज़ु रखंदुसि सोने साजन साईं जे साहिबज़ादे अली साईं जी ख़िदमत में पाण ईंदा तव्हां असांजे साम्हूं नाज़ शरीफ़ पढ़ंदा मुंहिंजा दोस्तो जेके दीवार मस्जिद शरीफ़ जी ते वेठा आहियो उन्हनि जी ख़िदमत में अर्ज़ु आहे त हेठि थी वियो हज़रत साईं जो दीदार हेठि तव्हांखे थी वेंदो सभई दोस्त हेठि थी वियो त पोयनि खे बि ज़ियारत थी सघे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नजरे करम कयो का मदनी मदीने वारा नजरे करम कयो का मदनी मदीने वारा डरते आया सवाली काॾे वेंदा वेचारा नजरे करम कयो का मदनी मदीने वारा नजरे करम कयो का
मदनी मदीने वारा सारो जान जानी और नूर तो कयो मंगतन के मोजा मदनी भरपूर तो कयो तुझे अंगण असां भी आयो में दवारा नजरे करम कयो का मदनी मदीने वारा एडी अल्लाह ताला तो खेडनी इज्जत तो खेडनाई रबर रिफत पजरूयत माण्या तो रूबरू रब पाक जा नजारा नजरे करम कयो का मदनी मदीने वारा नजरे करम कयो का मदनी मदीने वारा मिस्कीन दिल बरसाइते मेरे नजर करी का दिलदार मोदी दिलड़ी बस इश्क सा भरी सा सदके तो ताई सैयद जित जान माल सारा नजरे करम कयो का मदनी मदीने वारा नजरे करम कयो का मदनी मदीने वारा। सुभान अल्लाह ही होया साहिबजादा अली साहिब हिन वक्त खिताबे दिल नवाज जे लाए अर्ज रखंदुस पीर तरीक़त रहबर शरीयत साईं पीर मोहम्मद शफीउल्लाह इलाही करमी नक्शबंदी कादरी दामत बरकातुहुल आलिया जंजे साहिबजादे हजरत अल्लामा मौलाना साहिबजादा महबूब अली करमी के पाण ईंदा तवां असांजे साम्हूं खिताबे दिल नवाज करण फरमाईंदा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद वत्तकुल्लाह इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद मुख़बिरन व आमिरा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा बावाद बुलंद ज़ोक़ सां शौक़ सां मोहब्बत सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना व मअवाना व मलजअना व मुनइमना व मुर्शिदना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताबा औलादे अली मذहबे हनफी उदारम मिल्लते हजरत खलील जेर साया गौसे आजम खाक पाए हर वली। निगाहे वली में ये तासीर देखी निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी। हमदई सलात का बाद में निहायत ही वाजिबुल एहतराम स्टेज ते वेठल असांजा हादी रहबर मुर्शिद करीम
हजरत क़िबला महबूब दिलवर साईं दामत बरकातुहुल आलिया पीर तरीक़त रहबर शरीयत साहिबजादा पीर हसनुल्लाह इलाही नक्शबंदी पीर तरीक़त रहबर शरीयत साहिबजादा पीर नेमतुल्लाह इलाही अल मरूफ रहबर साईं दामत बरकातुहुल आलिया ऐं ओरे ऐं परे खां हिन नूरानी कुरानी बाबरकत महफ़िल में पंहिंजूं विखूं ऐं कदम खणी अचण वारो फ़क़ीर अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। भलारी महफ़िल आहे यकीनन जेकी भी अल्लाह जा बानड़ा इन भलारी महफ़िल में गॾु थिया आहिनि। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन हज़र मिन मजालिस ज़िक्र कतबल्लाहु लहू बिकुल्लि क़दमिन इबादतु सन। जॾहिं बानो ज़िक्र वारी महफ़िल के ॿुधण जे लाइ अल्लाह अल्लाह वारी महफ़िल में कदम खणी ईंदो आहे विखूं खणी ईंदो आहे यकीनन मुझे साईं फरमाए त अल्लाह ताला इन बाने के विख विख जे बदले में साल जी इबादत जो अजर ऐं सवाब अता फरमाईंदो आहे। अॼु तव्हां जो अचण भी सजायो आहे वेहण भी सजायो आहे ॿुधण भी सजायो आहे। ततनज़्ज़लुर रहम इंद तज़किरति सालिहीन जिथे अल्लाह जे प्यारन बानड़न जो ज़िक्र थींदो आहे जिथे अल्लाह जे कामिल वलियन जी ज़ियारत थींदी आहे यकीनन उन महफ़िल ऐं मजमे जे मथां अल्लाह जी रहमत जी बरसात वसी पवंदी आहे। मोहब्बत में चओ सुभान अल्लाह। जेका आयत करीमा इन फ़क़ीर तिलावत कई अल्लाह ताला इरशाद फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ए ईमान वारो डिजो अल्लाह जी ज़ात खां वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद ऐं गौरो फिक्र कयो पंहिंजे अंदर में झाती पाए निहारियो नफ्सुम मा क़द्दमत लिगद तव्हां सुभाणे वारे ॾींहं जे लाइ छा तयारु कयो आहे। वत्तकुल्लाह डिजो अल्लाह जी ज़ात खां इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून जेकी कुछ तव्हां अमल कंदा आहियो पोइ तव्हां ज़ाहिर में कयो या लिक में कयो बुझा कयो या तव्हां ज़ाहिर ज़हूर कयो अल्लाह तव्हां जे सीनन जे राज़न खां बि वाक़ुफ़ आहे। सुभान अल्लाह। ऐं ॿी आयत करीमा जे अंदर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन ए ईमान वारो डिजो अल्लाह जी ज़ात खां। मुंहिंजा दोस्तो बानो अर्ज कंदो आहे मुंहिंजा मौला तुंहिंजो डिॼण तुंहिंजो ख़ौफ़ तुंहिंजी ख़शियत कीअं नसीब थींदी। अल्लाह ताला इन्ही क़ुरान जी आयत जे अंदर असांखे ॾस ॾिनो आहे असांखे वाट सेखारी आहे जेकॾहिं चाहियो अल्लाह जो ख़ौफ़ तव्हांखे नसीब थिए वकूनू मअस्सादिकीन मुझे सज्जन बानन जी सोबत इख्तियार कयो मुझे सालिहीन बानन जी संगत इख्तियार कयो उन्हनि जी सोबत ऐं संगत में वेंदो तव्हांखे दुनिया आख़िरत जा फ़ाइदा नसीब थी वेंदा। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे मिशकात शरीफ जी हदीस हुआ साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तज़ूलु क़दम इब्न आदम हत्ता युसअलु अन खम्सिन यौमल क़ियामत औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़यामत जे ॾियारे ते को भी इंसान पंहिंजी जाइ तां पेर जोड़े न सघंदो। उन क़यामत जे ॾियारे जो जलाल अहिड़ो हूंदो उन ॾियारे ते रब जी बेनियाज़ी खे ॾिसी करे कंहिं इंसान खे मजाल ऐं ताक़त न हूंदी जो पंहिंजी जाइ तां पेर जोड़े सघे अल्लाह जे हुक्म खां सवाइ जेसी ताईं अल्लाह ताला बानन खां 5 सवाल नथो करे। जेसी ताईं बाना अल्लाह जे उन 5 सवालन जा जवाब नथा ॾियनि तेसी ताईं कंहिं इंसान खे ताक़त न हूंदी जो क़यामत जे ॾियारे पंहिंजी जाइ तां पेर जोड़े सघे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो उहो ॾियारो जंहिंजे बारे में अल्लाह जे क़ुरान फरमायो त कान मिक़दारुहु 50 अल्फ सना वो हिकिड़ो ॾियारो 50,000 साल जो ॾींहुं हूंदो। उन ॾियारे ते सिज इंसान जे नेज़े बराबर हिक किराठ जे क़दुरु वेझो अची वेंदो हलियो ज़मीन टामे जी बणिजी वेंदी हली इंसान उन ॾियारे ते परेशान ऐं गमगीन हूंदो। मुंहिंजा दोस्त उन ॾियारे ते अम्मा फातिमा सां अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह भला क़यामत जे ॾियारे ते जेॾी महिल सभु इंसान उथंदा
उन ॾींहं ते सभु इंसान जे जिस्म जे मथां मुंहिंजे साईं फरमायो कंहिं जिस्म जे मथां अंग ओढ़ण जो कपिड़ो न हूंदो। पोइ अम्मा साईं अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह भला उते मर्द बि बीठल हूंदा औरतूं बि बीठल हूंदियूं भला मर्द कंहिं औरत ॾांहुं निहारे विझे। मुंहिंजे साईं फरमाए त फातिमा उन ॾींहं ते अल्लाह जो अहिड़ो जलाल हूंदो जो कंहिं अख खे मजाल ऐं ताक़त न हूंदी जो कंहिं ना नज़र खणी निहारे सघे। मुंहिंजा दोस्तो सवाइ उन्हनि इंसाननि जे जिन खे अल्लाह पंहिंजे पनाह ऐं अमान जे अंदरि रखे। पंज सवाल हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरें नंबर ते अन उमरी फीमा अफलाह व अन शबाबी फीमा अबलाह व अन मालिही मिन ऐन इक्तसबहु व फीमा अनफकहु व माज़ा अमिल फीमा अलिम। मुझे साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे ते को बि इंसान पंहिंजी जाइ तां कदम कोन चोरे सघंदो जेसीं ताईं इन्हनि पंजनि सवालनि जा जवाब नथो ॾे। मुंहिंजे आका फरमायो त पहिरियों सवाल माने खां इहो कयो वेंदो अन उमरिही फीमा अफनाह माना हेड़ी सोनी खूबसूरत हयाती ॾिनी माए जिंदगी ॾिनी माए उन जिंदगीअ खे केड़े कमन जे अंदर गुजारे छॾे। मुंहिंजा दोस्तो उहे इंसान भाग ऐं वक्त वारा आहिनि जिन जी ज़िंदगीअ जा ॾिहाड़ा अल्लाह जी इबादत में गुज़रंदा आहिनि। उहे इंसान वॾे में वॾा खुश नसीब आहिनि जिन जी ज़िंदगीअ जा ॾिहाड़ा अल्लाह जे कामिल वलियन जी सोबत ऐं संगत में गुज़रंदा आहिनि अल्लाह वारनि सां गॾु गुज़ारींदा आहिनि अल्लाह जी इबादत में ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। पोइ क़यामत जे ॾियारे ते मुंहिंजो अल्लाह इन्हनि बाननि खे पंहिंजे अर्श जी छांव जे हेठां विहारींदो। अॼु साईं गर्मी आहे वेहण बर्दाश्त नथो सघे वेही नथा सघूं टेम मथे थो थिए। मुंहिंजा दोस्तो क़यामत जी गर्मी जो आलम कहिड़ो हूंदो पर जेके इंसान हेड़ी बलारी महफिल में वेहन था अल्लाह जे कामिल वलियन जे कुर्ब वारी कचहरी में वेहन था मुझे साईं फरमायो त अल्लाह इन्हनि खे अर्श अज़ीम जी छांव नसीब कंदो। बे नंबर ते मुझे साईं फरमायो वन शबाबी फीमा अबलाह वो नौजवान जंहिंजी ज़िंदगी अल्लाह ताला उन खां जवानी जे बारे में पुछा कंदो त जवानी अल्लाह जे तरफ़ां वॾी हिकिड़ी नेमत आहे उन जवानी खे तूं कहिड़े कमनि में गुज़ारे छॾियो उन जवानी जे बारे में तोखां पुछा कई वेंदी। मुंहिंजे साईं फरमायो त जेको इंसान जवानी जे अंदरि हिकिड़ो सजदो कंदो आहे अल्लाह ताला इन खे बनी इसराइलनि जी इबादत जेतिरो सवाब ऐं अजुर अता कंदो आहे। बनी इसराइलनि जे नबियनि जी इबादत जेतिरो अजुर ऐं सवाब मिलंदो जेको नौजवान पंहिंजी जवानी अल्लाह जी इबादत ऐं बंदगीअ में गुज़ारींदो आहे पंहिंजो पाण खे गुनाहनि जे कमनि खां बचाईंदो आहे बुराइनि जे कमनि खां इज्तिनाब कंदो आहे इन खुश नसीब इंसान जे बारे में मुंहिंजे आका फरमायो त इहो इंसान क़यामत जे ॾियारे ते ईंदो त अल्लाह इन खे बि अर्श जी छांव नसीब करे छॾींदो। ऐं टे नंबर ते वन मालिही मिन ऐन इक्तसबु माल किथां कमाए साईं फरमाईंदा आहिनि मुंहिंजा वालिद गिरामी त आई जाई जपना पराया माल अपना न ॾिसंदासीं परायो न ॾिसंदासीं पंहिंजो सिर्फ़ु असांजे खाते में अचे असांजे खीसे में अचे पर ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम आहे जेको अल्लाह जे ख़ौफ़ रखण वारो गानो हूंदो आहे उहो ज़र्रे ज़र्रे जो हिसाब किताब रखंदो आहे हर चीज़ जो हिसाब रखंदो आहे ईअं सोचींदो आहे त क़यामत जे ॾियारे ते अल्लाह जे साम्हूं कहिड़ो हिसाब ऐं किताब ॾींदासीं। वफ़ीमा अनफ़क़हु ऐं जेकी कुझु तव्हां कमायो उन कमाईअ जे बारे में अल्लाह असां खां पुछा कंदो त जेकी कुझु तव्हां दुनिया में कमायो उहो कहिड़ी जाइ ते तव्हां ख़र्च कयो आया इन अल्लाह जे ॾिनल माल खे चङी राह में तव्हां ख़र्च कयो या बुराई जे कमनि में तव्हां ख़र्च करे छॾियो पर उहे खुश नसीब आहिनि जिन खे अल्लाह माल अता कंदो आहे ऐं उहे माल अल्लाह जी राह में ख़ैरात करे छॾींदा आहिनि।
सुभान अल्लाह। अल्लाह जो पाक पैगंबर मूसा कलीमुल्लाह रस्तो ॾियूं वाट ॾियूं वञे थो पियो। हिकिड़ो इंसान हुआ मुंहिंजा दोस्त दुआ घुरी रहियो आहे पर अल्लाह के बाॾाए पियो, रोए भी पियो, अखियुनि मजा हथ बुलंद कयूं बीठो आहे, अल्लाह जी दरबार में हथड़ा कयूं बीठो आहे। करीम रब के अर्ज़ करे तो मुंहिंजा मौला मुखे तू अता कर। पर मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो पाक पैगंबर मूसा कलीमुल्लाह उन राही रस्ते तां गुज़रियो आहे जितां ही उम्मती अल्लाह के सॾे रहियो आहे। मुंहिंजा दोस्तो कलीमुल्लाह अल्लाह सां कलाम करण वारो आहे। रब के अर्ज़ कई मुंहिंजा मौला कीअं बाॾाए थो पियो, कीअं रोई रहियो आहे, अखियुनि मां नीर हारे रहियो आहे, छो नथो अता करी। रब फरमाए सो कलीम ही जेकी माल आणींदो आहे इहो माल इन जो हराम जो हूंदो आहे, हलाल पाण न खाईंदो आहे, पंहिंजे बच्चनि खे बि हराम खाराईंदो आहे। पर जेको हलाल खाईंदो आहे अल्लाह उन बाने जे दुआउनि खे क़बूल करे वठंदो आहे। ऐं 5 नंबर ते मुझे साईं फरमायो वमा ज़ा अमिल फीमा अलिम, जेकी कुछ तव्हां सिखियो उन जे मथा तव्हां अमल केतिरो कयो। हिन महफ़िल में आया आहियूं, सिखी रहिया आहियूं, हर माहवार महफ़िल में आयासीं, 2 ॻाल्हियूं ॿुधियोसीं, 5 ॻाल्हियूं ॿुधियोसीं, सिखण जे इरादे सां ईंदा आहियूं। पर जेकॾहिं अमल नथा कयूं त क़यामत जे ॾियारे में इन्हनि जे बारे में असां पुछा कयो वेंदो वमा ज़ा अमिल फीमा अलिम, जेकी कुछ तो दुनिया में सिखियो हुयो उन जे मथा तो केतिरो अमल कयो हुयो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे रब शान इन भलारी महफ़िल जे सदके भलारनि जे सदके अल्लाह ताला तव्हां सां सभिनीनि खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिन वक़्तु खिताब दिल नवाज़ जे लाइ अर्ज़ रखंदुसि पीर तरीक़त रहबर शरीयत साईं हज़रत पीर मोहम्मद हसनुल्लाह साहब जंजा साहिबजादा हज़रत अल्लामा मौलाना साईं पुनल साईं करमी जी ख़िदमत में पाण ईंदा ऐं तव्हां असांजे साम्हूं खिताब दिल नवाज़ करणु फरमाईंदा। सलात मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। यक ज़ुबान थी वॾे आवाज़ सां मदीने वारे साईं ते सलात ऐं सलाम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना व तबीबिना महबूबिना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमाइन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह तबारक व तआला जा लख एहसान जंहिं रब्बे ज़ुल जलाल अॼु हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे मुर्शिद जो दीदार करायो। यकीनन उम्मीद आहे अल्लाह तबारक व तआला में रब्बे ज़ुल जलाल अॼु हिते असां जेके ख़ाली झोल खणी आया आहियूं असांजे मुर्शिद जे सदके झोल भरे पोइ वापसि मोटाईंदा इंशाअल्लाह। खिताब लाजवाब थींदो त मुंहिंजे मुर्शिद जो थींदो। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जे पाक कलाम मां आयत करीमा पढ़ी। इन आयत में रब्बे ज़ुल जलाल मदीने वारे साईं जो शान ॿुधायो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, ॾाढियां चओ सुभान अल्लाह, वरी चओ सुभान अल्लाह। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो ते मुंहिंजा मौला मूंखे मीज़ान ॾेखार, ताराज़ी ॾेखार, ताराज़ी केॾी वॾी आहे। अल्लाह ताला हिजाब जा पर्दा हटाया,
त मीज़ान एॾो वॾो हुयो जो 7 ज़मीनूं 7 आसमान गॾे उन मीज़ान में विझूं त जीअं तरी ते सरे जो दाणो पवे ईअं पूरी दुनिया उन में पए पई। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त मौला हे केर भरींदो, कंहिंजा एतिरा अमल हिन एॾो मीज़ान वॾो भरजंदो। रब फरमायो मूसा आखिरी दौर में मुझे महबूब जा उम्मती ईंदा लगी हिकिड़ो दफ़ो चवंदा सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। मुझी रहमत एडी थींदी जो मीज़ान जो पुड़ भरे ॾींदो। सुभान अल्लाह। असां कसम खणंदा आहियूं, कुरान जो कसम मां, मस्जिद जो कसम मां, अल्लाह जो कसम मां, मुर्शिद सां मोहब्बत आहे मुर्शिद जो कसम मां। हर को कसम थो खणे पर कुरान में रब पाण कसम खयो। अल्लाह तो फरमाए वद्दुहा, हबीब मूंखे तुंहिंजे हसीन चेहरे जो कसम मां। वल्लैली इज़ा सजा, महबूबा मूंखे तुंहिंजे कारन कारन वारन जो कसम मां। मा वद्दअक रब्बुक व मा कला, तुंहिंजे रब तोखे छॾियो नाहे विसारियो नाहे। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, हबीबा जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो, जीअं जीअं दौर गुज़रंदो वेंदो, मां अल्लाह पाण तुंहिंजो शान वधाइण वारो हूंदसि। युअतीक रब्बुक फतरदा, हबीब एडो शान वधाइंदो साईं, एडो मान वधाइंदो साईं जो तू नबी मु रब खां राज़ी थी वेंदे। हलियो सुभान अल्लाह, जो सुभान अल्लाह। असां चवंदा हूं केर राज़ी थिए, रब राज़ी थिए, अल्लाह राज़ी थिए, मालिक राज़ी थिए, पर खुद अल्लाह तो फरमाए हबीबा एडो शान ॾींदो साईं, एडो मान ॾींदो साईं जो तू महबूब मुखां राज़ी थी वेंदे। हलियो सुभान अल्लाह। एडो शान वारो नबी मिलियो त असांखे मिलियो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत इमाम रुयानी इमाम फाक़िही रिवायत तो आणे, हजरत अबू बुरैदा रिवायत तो करे। हिकड़े ॾींहुं मुंहिंजा लजपाल नबी मस्जिद शजर में वेठल हुया। हिकड़ो बहराड़ी जो एराबी आयो आ, अचे अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह, मूं ॿुधियो आहे तव्हां चओ था त मां अल्लाह जो नबी आहियां। ओ हबीब, हाणे अहिड़ो त मोजज़ो करे ॾेखार त मां ईमान वारो थी वञा। साईं अहिड़ो कमु कर, अहिड़ी ॻाल्हि कर जो ईमान थी वञे। सुभान अल्लाह। साईं जन फरमाए एराबी, पुछणो अथई पुछ, सवाल करणो अथई सवाल कर। वॾो आलिम मुफ्ती न हुयो जो आसमाननि जा सवाल करे। हाँ अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा महबूब, हे जेको साम्हूं वण फुटियो पियो आहे इनखे सॾु कर तव्हां ॾे हली अचे। फुटल वण के सॾ कर त तोॾे हली अच। सुभान अल्लाह। साईं जन फरमायो ओ एराबी, भला मां हितां सॾ कयां या तूं वञी मुंहिंजो न्यापो ॾे त वण मूंॾे हली अचे। साईं अञा जेकॾहिं न्यापो ॾियां त अञा ईमान मज़बूत थींदो। सुभान अल्लाह। हे नबी जो शान आहे, न्यापो ॾे त फुटल वण हली थो अचे। सुभान अल्लाह। मुल्लो तो चवे तो नबी जो शान वडे भा जेतिरो आहे। सुभान अल्लाह। असांजे नबी के अल्लाह आला शान वारो बनायो। साईं गुलाम नबी मैसर फरमायो, पान सुर्खीअ खां सिवा लाल लब महबूब जा, ओ तू त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा। हमें सुने का ज्यादा कोप सुनो कोना, सूह में सुने का ज्यादा कोप सुनो कोना। छो त पंहिंजा हथ फरमाई आहे
हथ पाक रब महबूब जा ओ तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा सुभान अल्लाह साबी तो चवे असां ॾिसूं पिया उहो अहिड़ा बि वञी उन वण खे नियापो ॾिनई फतुक़्त अशजरत अला यमीन व शिमाला जेॾी महिल नबीअ जो नियापो वण खे मिलियो त वण ज़मीन चीरींदो मुस्तफ़ा जे कदमनि ते पियो आहे असांजो ईमान मज़बूत आहे असांखे नबी सां मोहब्बत आहे छो जो असांजो मुर्शिद कामिल आहे इंशाअल्लाह जो किताब ॿुधंदासीं त सीना ठरी पवंदा मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण अल्लाह ताला पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वमा अलैना अल्लाह तबारक व तआला एक दफ़ो ॿीहर असां ते करम फरमायो हिन ई ज़िंदगी में अल्लाह मुर्शिद जो दीदार अता फरमायो आहे अल्लाह असां ते करम फरमायो पंहिंजे वलीअ जे आस्थाने ते अचण जी अल्लाह सआदत बख़्शी आहे आया खाली झोल खणी आयूं पर हिन मुर्शिद कामिल जे सदके मोटंदासीं त अल्लाह जी रहमत सां झोल भरे पोइ मोटी वेंदासीं अल्लाह जा शुक्र आहिनि अल्लाह ताला जा एहसान आहिनि जो अल्लाह ताला हिन तजाली दौर जे अंदर हिन फितने परवर दौर जे अंदर हिन नाज़ुक ज़माने जे अंदर असां के एड़ो कामिल अकमल मुर्शिद अता फरमायो आ जो हलण सुन्नत आ जो दिसण सुन्नत आ जेके सां मिलन त मिलण सुन्नत आ जेके सां गल्हाइन त गल्हाइण सुन्नत आ जो हर नक्श मुस्तफा जी सुन्नत आहे अल्लाह ताला एड़ो कामिल अकमल मुर्शिद असा के अता फरमायो कुरान मजीद फुरकान हमीद में अल्लाह ताला फरमायो व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा ए दुनिया वारो तोहाजे मथा मुजा ला तादाद एहसान ही थोरा हन अणगणियूं नेमतूं अणगणिया इनाम हन तोहाजे कर गणियो ता गणे न सकदो वो रब जा तोहाजे मथा ला तादाद थोरा हन वो केड़ा थोरा जो अल्लाह ताला तोखे मुखे हिन दुनिया में इज्जत दिनी शोहरत दिनी माल दिनो मता दिनो अता के मुस्तफा जी गुलामी अता फरमाई वरी अल्लाह करम फरमायो हेड़ो कामिल अकमल मुर्शिद अता फरमायो आहे अजो की ये निस्बत इन महफिल जी निस्बत मुझे अम्मा साईं दे आहे पान खादिमा हुई आबिदा हुई इबादत गुजार हुई उन्हनि जी इबादत उन्हनि जी खिदमत जो अॼु उहो सिलो मिलियो आहे जो 5045 खत्मा पढ़िया विया आहिनि ऐं हिन महफ़िल में मुंहिंजो मुर्शिद हादी रहबर आयल आहे ऐं वरी मुर्शिद जा सवन जे तइदाद में ख़लीफ़ा हिन महफ़िल में मौजूद आहिनि उन्हनि जी मेहनत के अल्लाह अहिड़ो त रंग लातो आहे जो अहिड़ियूं महफ़िलूं अम्मा साईं जे लाइ सजायूं वञनि थियूं अल्लाह ताला जा शुक्र आहिनि अल्लाह ताला फरमायो मूं तव्हांजे मथां एहसान कया आहिनि तव्हांजे मथां थोरा कया आहिनि ला तइदाद थोरा आहिनि उन्हनि मां थोरो हिकिड़ो इहो आहे जो अल्लाह ताला असांखे नेकनि मां बनायो ऐं उहे नेक जेके वलीअनि सां मोहबत रखनि था असांखे वरी अहिड़ो अल्लाह कामिल वली अता फरमायो जंहिंजो नालो ई दिलबर आहे जंहिंजे मिलण सां असांजी ज़िंदगी में सुन्नत मुस्तफ़ा ते अमल करणु नसीब थी वियो आहे कि न तव्हां ॾिसो तव्हांजी पहिरियां वारी ज़िंदगी हुई हाणे जी ज़िंदगी आहे तव्हां ॾिसो जॾहिं का दिलबर जो दर वरितो आहे सुन्नत मिली पटको मिलियो दाढ़ी मिली चादर मिली निमाज़ नसीब थी चङाई जा अमल नसीब थिया इहो सदको मिलियो त सुहिणे दिलबर जो मिलियो आहे जो शेर आहे ओ फैद सखाजी लाट बरिया तुझे मिलण सां दिलड़ी ठरिया आहे रे दिल ठरी चओ न सुभान अल्लाह ओ फैद सखाजी लाट बरिया तुझे मिलण सां दिलड़ी ठरिया हर पासे हूंगारा बस थी वियो बेड़ो पार दिलबर साईं भले भले सॼी सिंध में नारो हले हले हथ खड़ी चो दिलबर जी मोहब्बत में आया हो न ओ दिलबर साईं भले भले दिलबर साईं भले भले
चो न सुभान अल्लाह बस इंशाअल्लाह बयान मुझा मुर्शिद कंदा जिन आया हूं अल्लाह ताला मुझो चवण ताजो बदन पानी बारगाह तस्मी कबूल ऐं मंजूर फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुभान अल्लाह। इहो या साहिबजादा सही मोहम्मद ज़मान साहब जंहिं तव्हां असांजे साम्हूं खिताब दिल नवाज़ करण फरमायो साजन साईं जे हुक्म मूजिब ॿिन मिसरनि जे लाइ ख़लीफ़ा हाजी महमूद ऐं मोहम्मद हुसैन जी ख़िदमत में अर्ज़ा त महिरबानी कनि वक़्त जी पाबंदी कंदे ॿिन मिसरनि जी मनक़बत शरीफ़ पेश कंदा। सभी जिक्र क्यों अल्लाह अल्लाह सभी मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कसम खुदा दे मेरी दिल में आहती है कसम खुदा दे मेरी दिल में आहती है शल संगत मुर्शिद दीन टुटे दिल क्या गालियां दिल विच रहा दोही मर न वञो रुठे एक लोग देतान मेरे तुझा कुर्ब सजन दे कुठे गुलाम फरीदा दिहो क़यामत ताईं शलम मुर्शिद कायदा नरसे सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। परवर पाक जो प्यारो मुझो मुर्शिद मातली वार परवर पाक जो प्यारो मुझो मुर्शिद मातली वार सुभान अल्लाह मुझो मुर्शिद मातली वार परवर पाक जो प्यारो अल्लाह आगे परवर पाक जो प्यारो मुर्शिद मातली वार वो मुझो मुर्शिद मातली वारो मुझो मुर्शिद मातली वार चाहो मुझो मुर्शिद मातली वार चाहो मुझो मुर्शिद मातली वारो जंजो सिंध सजिया में नारो अल्लाह जंजो सिंध सजी में नारो चाहो जंजो सिंध सजी में नारो मुझो मुर्शिद मातली वारो चाहो मुझो मुर्शिद मातली वारो आए मुझो मुर्शिद मातली वारो वो सुन मुर्शिद वाला सानी वटे जग फैज़ रूहानी वो सुन मुर्शिद वाला सानी वटे जग में फैज़ रूहानी फैज़ रूहानी अल्लाह वंदे वटे जग में फैज़ रूहानी आए वंदे जग में फैज़ रूहानी आए जंगी चारी करामत कानी जंगी चारी करामत कानी अल्लाह जंगी चारी करामत कानी एड़ो आहे अल्लाह एड़ो सुभान अल्लाह जो प्यारो एड़ो आहे अल्लाह जो प्यारो चाहो एड़ो आहे अल्लाह जो प्यारो आए एड़ो आहे अल्लाह जो प्यारो आगे परवर पाक जो प्यारो तो सुभान अल्लाह पाक जो प्यारो मुझो मुर्शिद मातली वार आए मुझो मुर्शिद दिल पर प्यार वो मुझो मुर्शिद मातली वार जंजो सिंध सजिया में नारो ओ जंजो दुनिया सजिया में नारो अदा जंजो दुनिया सजी में नारो
मुर्शिद मातली वारो मुर्शिद मातली वारो बचत नजर करम फरमाए चोरन के मोर बनाए बचत नजर करम फरमाए चोरन के मोर बनाए अल्लाह चोरन के मोर बनाए हक़दा चोरन के मोर बनाए आए बिछड़ियल के रब सर लागे बिछड़ियल के रब सर लाए अल्लाह बिछड़ियल के रब सर लाए दई आंगुर जोत इशारो हक उस्मान आंगुर जोत इशारो है दई आंगुर जोत इशारो आहे परवर पाक जो प्यारो आहे परवर जो सुभान अल्लाह त चो कुछ तो आहे मुर्शिद अल्हम्दुलिल्लाह असा धड़का थी व्यासी दा धड़का त्यासी जो एड़ो दिल भर पीर मुझे सुभान अल्लाह आहे आहे परवर पाक जो प्यारो आहे परवर पाक जो प्यारो मुझे मुर्शिद मातली वारो आहे परवर पाक जो प्यारो मुझे मुर्शिद मातली वारो मुझे मुर्शिद मातली वारो जंजो सिंध सजियत नारो ओ जंजो सिंध सजियत नारो जंजो सिंध सजियत नारो मुझे मुर्शिद मातली वारो आए सिंध सजियत नारो पकाई दीन नबी जी आबादी मुझे मुर्शिद फजल आबादी अल्लाह पकाई दीन नबी जी आबादी मुझे मुर्शिद फजल आबादी मुझे मुर्शिद फजल आबादी है मुझे मुर्शिद फजल आबादी दिन दोहन का आजादी दिन दोहन का आजादी है दिन दोहन का आजादी आगे हरन के बदहा कारो आगे हरन का बदहा कारो आगे परवर पाक जो प्यारो मुझो सिंधु सजिया में नारो मुझे मुर्शिद मातली वारो जंजो सिंधु सजिया में नारो वो मुझे मुर्शिद मातली वारो जंजो सिंधु सजिया में नारो बदनो डाटर उनके जमाला बद उन जो कुर्ब कमाला बदनो डाटर उनके जमाला बद उन जो कुर्ब कमाला बद उन जो कुर्ब कमाला ओ दिल बर साईं रखवाला ओ दिल बर साईं रखवाला ओ दिल बर साईं रखवाला आगे बेचारन जो चारो बेचारन जो चारो आगे बेचारन जो चारो आए सिंधु सजिया में नारो जंजो सिंधु सजिया में नारो मुझो मुर्शिद मातली वारो जंजो मुर्शिद मातली वारो अल्लाह सुभान अल्लाह ही होया खलीफा हाजी महमूद आई मोहम्मद हुसैन इंशाअल्लाह सुभाणे जुमे शरीफ जी नमाज हजरत साईं जन मरकजुल अंसार मेहड़ में अदा कंदा वेझे वारन पस गिरदाई जे सभिनी दोस्तन के उन में शिरकत जी दावत है बिलखुसूस खुलफा इकराम जमात आलिया करमिया जे उन खलीफन जे खिदमत में मोदबाना गुजारिश है त इन प्रोग्राम में जुमे नमाज हजरत साईं जे पोया अदा कंदा इंशाअल्लाह जुमे नमाज का बाद में हजरत साईं जी अहम मीटिंग है उन में खलीफन के शिरकत करनी है उन की खिदमत में अर्जा त सभई खुलफा इकराम उन में शिरकत कन इंशाअल्लाह सुभाणे जुमो ऐं ॿिए ॾींहुं छंछर जे ॾींहुं मीडिया करमी मीडिया नेटवर्क वारन सा हजरत साईं जी खुसूसी मीटिंग है उन्हनि के भी मोदबाना गुजारिश कंदुसि त उहे भी मेहरबानी करे पंहिंजो टाइम कढी साईं जी मीटिंग में शिरकत कन इंशाअल्लाह ईंदड़ महीनो
मुहर्रम अल हराम 8 मुहर्रम अल हराम जे ॾींहुं इंशाअल्लाह सालानो अज़ीम आलीशान प्रोग्राम शान इमाम हुसैन जी हर साल वांगुर हिन साल भी इंशाअल्लाह मल्हायो वेंदो। गोठ गुल मोहम्मद डाहरी डिग्री कॉलेज दादू खां थोरो अॻियां अमीनाणी रोड ते डॉक्टर नज़ीर अहमद डाहरी ऐं उन जे दोस्तनि जे तरफ़ां सॼी जमात खे इन में शिरकत जी दावत आहे। इंशाअल्लाह दीदार बि दिलबर साईंजन जो थींदो ऐं बयान बि साईंजन जो थींदो। हिन वक़्तु आउं खिताब दिलनवाज़ जे लाइ अर्ज़ रखंदुसि पंहिंजे मुर्शिद मुरब्बी जे बिरादर मोहतरम पीर तरीक़त रहबर शरीयत वली इब्ने वली बिरादर वली हजरत अल्लामा साहिबजादा साईं नेमतुल्लाह इलाही करमी अलमारूफ रहबर साईं जी खिदमत में पाण ईंदा ऐं तव्हां असांजे साम्हूं खिताब दिलनवाज़ फरमाईंदा ऐं असांजे दिलनि खे मुस्तफ़ीज़ करण फरमाईंदा। साहिबजादा साईं नेमतुल्लाह अलमारूफ रहबर साईं। अल्हम्दुलिल्लाह الذي أبدع الأفلاك والأرضين والصلاة والسلام على من كان نبيا وآدم بين الماء والطين وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان मानुन जो ध्यान तवज्जो वेराइजे थो। थोड़ी तवा गर्मी सहो सब्र कयो इंशाअल्लाह ताला रब्बे जुल जलाल मुर्शिदन जे साथ सा गड मोहम्मद घोट सा गड जन्नत नसीब करे मुतवज्जह थी वे हो। यो हलचल करण हेडे होडे इशारा किनारा करण मजलिस के आदाब के खिलाफ आ। हेडे वडे पाए जे बुजुर्ग वली कामिल जी महफिल में बैठा हो तवा के या खबर ना है तो वेहबो किए वा बुधबो किए वा दिल जे हुजूर सा वेही बुधो तवा फकीरन जो निगाह हुजन मुर्शिद जो दीदार ए चेहरो हुजे। हेडे होडे लवणा न फेरियो हेडे होडे मानुन जी हलचल के न दिसो। तसव्वुफ जो कानून ऐं कायदो आहे जॾहिं कामिल मुर्शिद जे बिन भिरुनि जे विच में पेशानीअ में मुरीद निहारींदो आहे तकींदो आहे त मुर्शिद जे सीने मां गुंबद ख़िज़रा वारो फैज़ मुरीद जे सीने में मुंतक़िल थींदो आहे। इहा ॻाल्हि हमेशह यादि कयो प्यारा दोस्तो। तवा असा खुश नसीब आयूं हिन दज्जाली दौर में हिन बेहयाई जे दौर में हिन फिरके वारियत जे दौर में अल्लाह असा के हक ऐं सच वारो तरीक़ो ऐं कामिल मुर्शिद नसीब करे छॾियो आहे। अल्हम्दुलिल्लाह सब अल्लाह वारा असा जे अखियुनि जो नूर आहिनि पर तवा वञी ॾिसो साल थी विया मुरीद मुर्शिद सां हथ मिलाए नथो सघे। साल थी विया मुरीद के मुर्शिद जो दीदार को नथो थिए पर तू बख्त वारो ही जो 8 ॾींहं महीने महीने में कॾहिं दरबार दिलबराबाद में कॾहिं दरबार करमपुर में कॾहिं मेहर में कॾहिं मातली में कॾहिं सालेहाबाद में जेॾी महिल अची मुफ़्त ई मुफ़्त में मुर्शिद जा दीदार पियो करे। अदना फकीरा गरीबा जंहिंजी फोन गोठ जो वडेरो नथो खणे जंहिंजी फोन भाव कोन थो खणे पर हेड़े कामिल के फोन थो करे रात जा
ॿ हुजनि, ॾींहं जा 12 हुजनि, सुम्हण जो टाइम हुजे, खाधे जो टाइम हुजे, मुरीद जी फोन अचे थी, मुर्शिद अटेंड करे उनजी ॻाल्हि दिलि सां ॿुधनि था। अब आहे या न ॻाल्हायो? अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कयो। हिन दज्जाली दौर में अल्लाह तो ते राज़ी थियो आहे जो तुंहिंजी महार वठी रब पंहिंजे दोस्त जे हथ में ॾेई छॾियो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत में चो सल्लल्लाहु अलैहि। प्यारे दोस्तों, दरबार आलिया करमपुर शरीफ दादूअ में असांजे मोहतरम मुकर्रम पीरे तरीक़त साहिबजादा साईं हसनुल्लाह इलाही करमी नक्शबंदी जी ज़ौजा मोहतरमा मरहूमा जे साले सवाब जे लाइ अॼु उन जी यादि में ही 12 जी महफ़िल मल्हाई वई आहे। अल्लाह जी नेक बानी जी याद में अज तू असां शरीक थियासीं। रब असांजे ईमान के ताज़ो करे छॾियो। सची ॿुधायो, दिलि ठरे पई या न ॻाल्हायो? दिलि ठरे थी या न? जंहिंजी दिलि ठरे उहो हथ मथे खणे। यादि रखो, दरबार करमपुर में अचण वारा, हिन दरबार में अचण सां जंहिंजी दिलि ठरंदी आहे उन जी वाग मदीने ॾे वरंदी आहे। दरबार आलिया ते अचण सां जंहिं फ़क़ीर मुरीद जी दिलि ठरंदी, दुनिया आख़िरत में उन जी ॿेड़ी तरंदी। भला ॾियो ख़बर है, सुभान अल्लाह चवण में सुस्त थी विया हो। हिकिड़ो माण्हू हो, दुआ पियो घुरे, मस्जिद में रोए पियो, तमामु घणा ॻोढ़ा पियो वहाए, आजिज़ी सां किड़किड़ाए पियो, मौला मूंखे पुट अता कर, मौला मूंखे पुट अता कर, मुंहिंजा रब मुंहिंजे पुट अता कर, तुंहिंजे खज़ाने में कहिड़ी खोट आहे। मस्जिद जे पेशमाम बाह खां वरितुसि कि हेॾो रोई पियो थो, दुआ घुरी, ॿुधा त शादी कॾहिं कई अथई? चवे थो साईं अञा मूं शादी कई कान्हे का। चवे थो शादी न कई आहे त पुट किथां ॼमंदई? सम्झो था, पोइ तव्हां बि सुभान अल्लाह न चवंदो त हीअ तकरीर ही ख़िताब कीअं त हलंदो? प्यारा दोस्तों, हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, सही बुखारी जी हदीस वा, सही मुस्लिम जी हदीस वा, मुत्तफ़क़ुन अलैहि हदीस वा। मुझे पाक नबी फरमायो त ईमान जी हलावत उन माण्हूअ खे नसीब थींदी जंहिंमें 3 ॻाल्हियूं हूंदियूं। अञा मोहब्बत सां हलावत सम्झो था, मज़ो, मेठाज। अल्लाह ताला दुनिया में जेके शयूं पैदा कयूं न, हर कंहिं में पंहिंजी पंहिंजी अलॻि रब हलावत रखी आहे। केलो खाईंदे उनजी हलावत पंहिंजी हूंदी, कमंद जो जूस पीअंदे उनजो मज़ो पंहिंजो हूंदो। अब आहे या न? अंब खाईंदे उन अंब जो मज़ो हलावत अञा पंहिंजी अलॻि हूंदी त मिठाण, पर हर कंहिं मिठाण जो मज़ो रब जुदा जुदा रखे छॾियो आहे। अहिड़े तरीक़े सां ईमान में बि रब हिकिड़ो मज़ो रखियो आहे। ईमान में बि ॻाल्हायो, अल्लाह हिकिड़ो मज़ो रखियो आहे। जे ही 3 ॻाल्हियूं तो में मौजूदु आहिनि, सम्झ रब तोखे ईमान जो मज़ो चखाए छॾियो आहे। जे न ईमान जो मज़ो मिली वञे, दुनिया जा मज़ा विसरी वञनि, दुनिया जूं ॻाल्हियूं विसरी वञई। प्यारा दोस्तों, जे तो में 3 ॻाल्हियूं आहिनि त अल्लाह जो शुक्र कर, पर जे नाहिनि त अॼु ॿुधी अंदर में पैदा कर त मुंहिंजो रब तोखे ईमान जी हलावत नसीब करे छॾे। उहे 3 ॻाल्हियूं कहिड़ियूं?
सभिनी खां पहिरियों ईमान वारे खे पूरी काइनात में मोहब्बत हूंदी त हिकु अल्लाह सां ॿियो रसूलुल्लाह सां। ईमान वारे खे मोहब्बत कंहिंसां हूंदी ॻाल्हायो? अल्लाह सां ऐं अल्लाह जे रसूल सां। अहिड़ी मोहब्बत हुजे मुंहिंजे नबीअ फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। रसूलुल्लाह सां मोहब्बत केतिरी हुजे? अब्बे खां वधीक मोहम्मद घोट प्यारो हुजे, अम्मा खां वधीक मदीने वारो साईं प्यारो हुजे, ज़ाल खां वधीक मदीने वारो साईं प्यारो हुजे, बच्चन खां वधीक मोहम्मद घोट सां मोहब्बत हुजे, दुनिया जी हर चीज़ खां वधीक दिल में प्यार हुजे त मोहम्मद घोट सां मोहब्बत हुजे। प्यारा दोस्तो, रसूलुल्लाह जी मोहब्बत में अगर मिट कावड़जी वञनि, पंहिंजा कावड़जी वञनि, अज़ीज़ रुसी वञनि, अगर को मेहणा ॾे, अगर को ताना ॾे, अगर को मज़ाक करे, उन्हनि सभिनी जी परवाह नाहे करणी, पर दिल में इरादो इहो रखणो आहे हिकु न रुसे हो तो घोरी बाछ ॿियनि ता। अॼु तुंहिंजी ॾाड़ीअ ते माण्हू खिलंदा हूंदा, तुंहिंजे पटके ते खिलंदा हूंदा, तुंहिंजी चादर ते तोखे मेहणा ॾींदा हूंदा, जॾहिं तूं मुर्शिद कामिल जी महफ़िल में ईंदो हूंदे माण्हू तरह तरह जूं ॻाल्हियूं कंदा हूंदा। ओ मुंहिंजा दोस्तो, इश्क वारो ईमान वारो चवंदो आहे दुनिया रुसे त रुसी वञे, शल राज़ी हुजे त आमिना जो लाल मोहम्मद घोट राज़ी हुजे। सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों, मुझे नबीअ जे मथां ईमान आणण वारी, मुझे आका जे मथां कलमे पढ़ण वारी हज़रत बीबी खौला रज़ी अल्लाह ताला अन्हा औरत सां जॾहिं कलमो पढ़ी मुसलमान थी, मके जा काफ़िर उनखे ज़ंजीरनि में ॿधी आया, चवनि था ओ खौला इन मोहम्मद जो कलमो छॾे ॾे, इन जो क़ुरान छॾे ॾे, इन जी निमाज़ छॾे ॾे, न त असां तोखे मारे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदासीं। चवे थी ए काफ़िर ॿुधो ॿुधो, हीअ त हिकिड़ी जान आहे, लख सिर थी वञनि मोहम्मद घोट तां वारे वारे क़ुर्बान कंदी वञा। पाड़े जूं औरतूं आयूं, सहेलियूं आयूं, हिकु जेतिरियूं आयूं, सम्झाइण लॻो त ए खोला तूं चरी थी आहीं, हे तोखे मारे छॾींदा, तोखे चीरे फाड़े छॾींदा, दुनिया मां तोखे हलाए छॾींदा, छो तूं पंहिंजे जान जी दुश्मन बनी आहे, इन मोहम्मद जो दर छॾे ॾे। चवे थी ए मुंहिंजूं सहेलियूं, तव्हां मुंहिंजो नबी मोहम्मद घोट ॾिठो नाहे, कीअं विसारे विहा अदियूं अहिड़ो दिल बरुड़ी भेनरो, कीअं विसारे मां विहा अदियूं अहिड़ो दिल बरुड़ी भेनरो, कीअं विसारे मां विहा। पुनल मुंहिंजो आहे पथिरो, दिलियुनि जो दिल बरुड़ी भेनरो, कीअं विसारे मां विहा। पुनल अव्हां नाहे ॾिठो, हूंद कयो हा घर बि फिटो, पुनल अव्हां नाहे ॾिठो, महल माड़ियूं सभई लुटियो, लुटियो ज़ेवर ज़रूरी भेनरो, कीअं विसारे मां विहा। छा हुयो? ये मदीने वारे साईं जो इश्क हुयो, मुझे नबीअ सां दिल जी तार जुड़ियल हुई। अॼु क़ैद खाने में बंद थी वई, हिन जी मानी बंद थी वई, पाणी बंद थी वियो, मेल मुलाक़ात बंद थी वई,
पर चवे थी बुधो बुधो ए काफरो तव्हांजी काल कोठी मूंखे क़बूल आ मूंखे ज़ंजीर क़बूल आहिनि पर पंहिंजे दिलबर मोहम्मद जो दर कोन छॾींदसि काफ़रनि छा कयो आहे हज़रत बीबी खोला खे ज़ोरदार मग़ज़ में धक हयूं मथो फाटी पियो रत जो फुहारो निकितो कपिड़ा रत में ॻाढ़ा थी विया हथ पेर रत में ॻाढ़ा थी विया सहेलियूं चवनि थियूं ए खोला तुंहिंजो हाल छा थी वियो आहे तूं रत में ॻाढ़ी थी वई आहे पंहिंजे नज़र करे त ॾिस हज़रत बीबी खोला थी चवे जॾहिं के औरत जी शादी थींदी आहे उनखे ॻाढ़ा कपिड़ा पाराईंदा आहिनि हथनि पेरनि ते मेहंदी हणी उनखे ॻाढ़ो कयो वेंदो आहे अॼु काफ़रनि मुंहिंजो मथो फाड़े रत में मुंहिंजा कपिड़ा ॻाढ़ा कया मुंहिंजा हथ ॻाढ़ा कया तव्हांखे ख़बर नाहे त मां जन्नत जी कुंवार बणजण वारी आहियां सम्झो था औरत हुई पर इस्तक़ामत छा हुई असां मर्द हूं मर्द के मेहणो ॾिनो के टोक कई असांजी निमाज़ वई असांजी ॾाढ़ी वई असांजी चादर वई असांजो पटको वियो असां दुनिया वारनि जे मेहणनि खां डिॼूं था दुनिया वारनि जे ताननि खां डिॼूं था पर ईमान ऐं इश्क वारो कंहिंखां डिॼंदो आहे ई कोन पर दोस्तो पहिरीं पहिरीं उन माण्हूअ खे अल्लाह ऐं उन जे रसूल सां मोहबत हुजे ऐं ॿियो उन खे अल्लाह जे बानी सां मोहबत हुजे अल्लाह जो वली आहे ख़ुदा जो दोस्त आहे फी सबीलिल्लाह बग़ैर लालच जे उन वलीअ सां जेको मोहबत रखे थो उन वलीअ सां जेको अक़ीदत रखे थो दिलि जी तार जोड़े थो मुंहिंजे पाक नबीअ फरमायो इन माण्हूअ खे अल्लाह ईमान जी हलावत नसीब करे छॾींदो हिकु अल्लाह सां अल्लाह जे रसूल सां मोहबत हुजे ॿियो अल्लाह जे नेक वलीअ सां मोहबत हुजे ऐं टियों पंहिंजे ईमान सां मोहबत हुजे पंहिंजो ईमान अहिड़ी मोहबत हुजे जीअं माण्हूअ खे बाहि में साड़जे उहो बाहि में सड़णु नापसंदि कंदो त ईमान वारो पंहिंजे ईमान खे छॾणु ईअं नापसंदि कंदो वो चाहींदो ईमान में मुंहिंजी ज़िंदगी गुज़रे ईमान में मूंखे मौत अची वञे सम्झो पिया इहे टे शयूं तव्हांखे मिलंदियूं त हिन दरबार तां मिलंदियूं ॻाल्हायो किथां मिलंदियूं हथ मथे खणी ऐलान कयो बेशक तव्हां अल्लाह वारा ॾिठा बेशक तव्हां ख़ुदा वारनि जे दरबारुनि ते वियो पर अक़ीदो इहो रखो ईमान इहो रखो अगरि को हवा में वली उॾामंदो अचे थो बराबर शान वारो आहे पर मुंहिंजे पीर जो शान इन खां बि मथे आहे ॻाल्हायो मुंहिंजे मुर्शिद जो शान ॻाल्हायो मुंहिंजे मुर्शिद जो शान इन खां बि मथे आहे तोखे हज़रत महबूब इलाही शमसुल औलिया सुहिणे मातली वारे जो हिकिड़ो शेर ॿुधायां जे दिल सां सुभाणे अल्लाह चवंदे त ॿुधाईंदुसि हिन दरबार करमपुर में पाण शेर ठाहियो हन ऐं उन शेर खे उन वक़्त में पढ़ण वारा तुंहिंजा असांजा मुर्शिद दिलबर साईं हुया अजीब कैफ़ हुयो अजीब रंग हुयो मजलिस जे मथां ऐं उन में हिकिड़ी नसीहत हुई सबक़ हुयो कहिड़ो कलंदर भिटाई घणा पीर भेटई कलंदर भिटाई घणा पीर भेटई वञी दर उन्हनि जे बसूं यार बासई हाणे आहे वारो पीर गफ़ारी करमपुर में यारो लगी वई बहारी करमपुर में यारो लगी वई बहारी अल्लाहू 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 जी बोली बजारी करमपुर में यारो लगी वई
बहारी अल्लाहू अल्लाहू चओ अल्लाहू 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 मोहब्बत में अल्लाहू अॼु तुंहिंजो आवाज़ रोसी वारो महबूब इलाही ॿुधे पियो अॼु तुंहिंजी मोहब्बत ही तुंहिंजो जज़्बो ही तुंहिंजी अक़ीदत अल्लाह वारे खां रब लिकायो नाहे चओ अल्लाहू अल्लाहू जी ॿोली बछारी करमपुर में यारो लॻी वई बहारी बहारी आहे या न दिल ठरे थी या न ॻाल्हाए दिल ठरे थी या न दिल त अञा वधीक ठरंदी जॾहिं मुर्शिद दिलबर साईं जो ख़िताब थींदो अल्लाह ताला खां दुआ आहे रब अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला हिन दरबार ते क़यामत ताईं मरण ताईं जेसीं सिरीअ में साह हुआ इहे पंध असांखे नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग शरीयत साहिबजादा साईं नेमतुल्लाह साहब हिन वक्त खिताब दिल नवाज ले अर्ज रखंदुस पीर तरीक़त रहबर शरीयत साहिबजादा साईं मोहम्मद हसनुल्लाह इलाही करमी अल मारूफ मिठड़ो साईं जी खिदमत में पाण तवां असांजे साम्हूं खिताब करण फरमाईंदा अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। पहिरियां सभिनी जमात खे मुंहिंजे सुहिणनि मुर्शिदनि करीम जे तरफ़ां असां सभिनी भाइरनि जे तरफ़ां ईद जो मुबारक अल्लाह ताला अवां सभिनी खे सदाईं शाद आबाद रखे अल्लाह ताला अवां सभिनी खे शाला ख़ुशियुनि वारा ॾिहाड़ा नसीब फरमाए सलात सुहिणे सरदार ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अजना ओ ताकुन में तालिब तवारीन आदेसी उथी वया मड़ियो मुँह मारी जे जी खे जियारीन से लाहौती लॾे वया निहायत मुझे सामने किराम जा प्यारा भाईरो अल्लाह तबारक व तआला जल शानो जा लख एहसान किरोड़ी करम ही थोरा जे रब करीम तहां असांखे ये बरकतन वारी मजलिस नसीब फरमाया
सोनन मुर्शिदन करीम जो अल्लाह तव्हां असांखे दीदार नसीब फरमायो आहे। अल्लाह जे दर दुआ है अल्लाह से जल शानो जेकी बि असांजा अज़ीज़ करीब हक़दार विसाल फरमायो आहिनि सभिनी जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ बणाए। असांजे बाबे साईं अम्मा साईं असांजे हाजानी जे क़ब्रुनि खे अल्लाह जन्नतुल फिरदौस जो आला खां आला मक़ाम अता फरमाए। प्यारा दोस्तो, ई दुनिया मुसाफ़िर खानो आहे। अज तव्हां असांजो वारो जान अचण वारो आहे। अल्लाह तबारक व तआला जल शानहू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स जे लाइ मौत जो ज़ाइक़ो आहे। जेको बि ठिकर ठहियो आहे सो रहण वारो आहे। पर मुंहिंजो रब थो फरमाए त ज़ाइक़ो पंहिंजो मिठो बणायो, ज़ाइक़ो मिठे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत इश्क वारो ज़ाइक़ो बणायो। इहो ज़ाइक़ो मिठो थींदो मुर्शिदन करीमन जे निगाह करम सां, सुनन जे नज़रे करम सां इहो ज़ाइक़ो मिठो थियो। हबीबन करीमन जे मोहब्बत जो ज़रड़ो मिलियो त असांजा बेड़ा पार थी वेंदा। प्यारा भाइरो, अॼोकी मजलिस जी निस्बत असांजी घरवारी मरहूमा मग़फ़ूरा अल्लाह जी ज़िक्र करण वारी बानी मिठे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां लोह लाइण वारी मोहब्बत रखण वारी बानी हुई। उन जो सुबुह जो फजर जी नमाज़ पढ़ी मुसल्ले ते वेठी 5000 भेरा दुरूद शरीफ पढ़ी पोइ पंहिंजे कमकार सां उथंदी हुई। ऐं हर वक़्त में मदीने पाक जी तवार लॻल हूंदी हुअसि। मां रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदो हो चवंदी ही बचा हलो मदीने हलूं, सुनन मुर्शिदन करीमन सां हलो मदीने पाक हलूं। ऐं सुहिणे हबीबन सां मोहब्बत इश्क वालियाना हुयो। उन्हनि जे उन अंदर वारी मोहब्बत हुज़ूर जे इश्क वारी मोहब्बत जो असर पंहिंजे बचनि में बि छॾे वई। अल्हम्दुलिल्लाह बचड़ा नेक सालिह हाफ़िज़ क़ुरान वरी आलिम दीन आहिनि। अॼु सुबुह जो 8 बजे ख़तम शरीफ़ जी दुआ थी ऐं नंगर शुरू थियो। माशाअल्लाह सॼो ॾींहुं नंगर हलियो। हींअर बि नंगर ईजान सगोरी जो हले पियो थो। इहा अल्लाह जी महिरबानी आहे, अल्लाह जो एहसान आहे। मुंहिंजे साहिबज़ादे ॿुधायो त 40 थियो, उन में 34,600 क़ुरान पाक जा 30 ख़त्मा थिया। अॼोकी हिन पारी शरीफ़ वारी मजलिस में 5045 ख़त्मा शरीफ़ जेके उन जे रूह खे ईसाले सवाब कया विया आहिनि। ख़ुसूसन वॾी रहमत बरकत आहे जॾहिं महिल सुहिणा मुर्शिद हथड़ा खणंदा इन मजलिस जे आख़िर में त इंशाअल्लाह जेकी बि अज़ीज़ करीब जेके विसाल करे विया आहिनि, जेकी ॿाहिरि हथड़ा खणंदा सभिनी जा इंशाअल्लाह बेड़ा पार थी। अल्लाह ताला सभिनी जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ बनाईंदा। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हिकु शख़्स हुयो हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि वटि कि भला मूंखे कुझु नसीहत फरमायो, मुंहिंजो नफ़्स सरकश थी वियो आहे। बुज़ुर्ग फरमायुसि तुंहिंजो बाबो आहे से मुंहिंजो अबो विसाल करे वियो आहे, अम्मा अथई अमड़ विसाल करे वई आहे। फरमायो पंहिंजे अबे अम्मा जे विसाल मां सबक़ हासिल कर। जंहिं पंहिंजे पीउ माउ जी मौत मां सबक़ हासिल न कयो उनखे मूं हसन बसरी जो वाइज़ बसर न कंदो। वॾे खां वॾी नसीहत, वॾे खां वॾो वाइज़ इहो आहे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। साईं था फरमान अक्सरू ज़िक्र मन हाज़िमुल लज़्ज़ात, घणो यादि कयो पंहिंजे मौत खे जेको तव्हांजूं लज़्ज़तूं मज़ा फिटाईंदो उन मौत खे यादि कयो। प्यारा दोस्तो, असां तव्हां इम्तिहान में आहियूं। अॻियो असांजे हिरसा पोयों मौत आहे।
आगाह अपने मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं। मुझा प्यारा दोस्तों, उहे अबाणा पंहिंजो वारो जाए विया आहिनि। हाणे असां तुंहिंजो वारो आहे। हाणे असांजा ॾियारा बाक़ी ख़बर नाहे, का बि लिखत कोन्हे। बस मुर्शिदन करीम जी ख़िदमत में अर्ज़ आहे त नज़र करम फरमाइनि त जेके बाक़ी ॾींहं हयाती जा असां तव्हांजा बच्चा आहिनि, उहे शल मदीने वारे साईं जे इश्क़ ऐं मुहबत में गुज़रनि। अल्लाह जो ज़िक्र फ़िक्र कंदे शल रब करीम असांजो ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर थिए। जियां तो आया था तो रोता था, तुझे तब सब देख हंसते थे। अब कम कर ऐसा ये बंदा, ये रोते हो तो हंसता हो। या दोस्तों, वो ॾियारो हर कंहिंजो लिखियल आहे, पर अॻियों हिर्स कयो आहे रब करीम, पोयों मौत कयो आहे। हे सुहिणा मुर्शिद करीम अंदर वारे इंसान खे झिंझोड़ींदा, सुॼा कंदा आहिनि। ओ मुसाफ़िर छो भुलिजी पियो आहे, परदेसी छो भुलिजी पियो आहे। उथी जाग परदेसी पखी सबो ॾाणा, उथी जाग परदेसी पखी सबो ॾाणा। ओ वाहेरो बनाए वेठे विसारे वथाणा, उथी जाग परदेसी पखी सबो ॾाणा। ओ वेही जन वणन ते कयाऊं तवारू, उहे वण सुकी विया सुका गुल ऐं टारियूं। पखी कोन मोटिया, हाय पखी कोन मोटिया, मुदू मोटी आयूं। पखी कोन मोटिया, मुदू मोटी आयूं। वियारत रोंदा कई राज राणा, पखी परदेसियड़ा वेठायूं ॾाणा। करे महल पूरी चुगी वठ के दाणा। हाय मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह ताला जल शानो शल सां तव्हांजो ज़ाइक़ो मिठो बणाए, महबूबन करीमन जे मुहब्बत इश्क वारो ज़ाइक़ो असांजो थी वियो त असांजा हित बि बेड़ा पार त आख़िरत में बेड़ा पार थी वेंदा। बुज़ुर्गन फरमायो, मदीने जे मीर सां लौलाईंदे, लौलाईंदे त पलव गंज पाईंदे। मदीने जे साईं सां लौलाईंदे, लौलाईंदे त पलव गंज पाईंदे। उजरो पंहिंजो कलब कंदो कर, इस्म नबीअ जे जो अदब कंदो कर। नेणन ते ही नाव चुमी चाहींदे, चाहींदे त पलव गंज पाईंदे। मदीने जे मीर सां लौलाईंदे, मदीने जे साईं सां लौलाईंदे, लौलाईंदे त पलव गंज पाईंदे। अल्लाह ताला जल शानो शल असां तव्हांखे इहा लौलाइण जी तौफ़ीक़ ॾे। मुर्शिदन करीमन जे नज़र करम सां शल हबीबन करीमन जी हिकिड़ी ॼाण बि सुञाण। ॼाण आहे त असां महबूब जा ग़ुलाम आहियूं, पर मिठा सुञाण करण वारा हे सुहिणा मुर्शिद करीम आहिनि। इहे सुञाण कराईंदा आहिनि त मदीने वारो साईं केॾो असांजो महिरबान आहे, केॾो उनजो असांजे मथां नज़र करम आहे जो उम्मतीअ खे पेर में कंडो थो लॻे। इहा ख़बर बि सुहिणे सरदार खे रोज़े पाक में थी पए। उम्मतीअ खे कंडो पेर में लॻे, मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे।
सॾु कर त सजणो जियो जियो चवे सॾु कर त सजणो जियो जियो चवे वेचारनि जो चारो जेको सारे जग जो सहारो घोट मदीने वारो जॾहिं दुख अॻियनि ते ईंदा मदनीअ जो वसीलो वठंदा बेड़ा बुॾलतनी जा तरंदा क़ुरान में हेड़ो इशारो जेको सारे जग जो सहारो घोट मदीने वारो अल्लाह ताला जल शानो शरफ़ महबूबन जो इश्क ऐं मोहब्बत असां तव्हांखे नसीब करे रब जे दर ते इहा दुआ आहे तव्हां सभु सालिह नेक बाना नाचीज़ गुनहगार जे लाइ बि दुआ कयो अल्लाह साईं इस्ताईं मौत न हाणे हिकिड़ो भेरो हज जी सआदत नसीब थिए मुंहिंजे सुहिणनि मुर्शिदनि करई वञी रिफ़ाक़त में अल्लाह शर सां तव्हांखे हज ऐं उमिरि जी सआदत नसीब करे अल्लाह ताला जल शानो शर असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ये नौ किताब औरतुन जा मसाइल औरतुन जा मसाइल किताब खरीद कयो इंशाअल्लाह ताला सुभाणे जुमे जी नमाज हजरत साईं मेहण में अदा कंदा सभिनी के उन में शिरकत जी दावत आहे इंतजार जो घड़ियों खत्म आहिनि तव्हां असांजे साम्हूं महबूब मुर्शिद दिलबर साईं अल्लाह जो ज़िक्र